अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़। नाज़रीन, डॉक्टर आमिर लियाकत जी बहिवाह दानिया शाह जो पंहिंजो ॿी शादी बाबति चवणु आहे त हुन निकाह कयो आहे, को ॾोह नाहे कयो। इन ॾस में दानिया शाह जे तक़रीब में वीडियोज़ सोशल मीडिया ते वायरल थी रहियूं आहिनि। वीडियो में दानिया खे कुंवार जे रूप में स्टेज ते मुड़ुस सां गॾु ॾिसी सघिजे थो, जॾहिं त निकाह जे तक़रीब दौरान दानिया ऐं संदसि मुड़ुस हकीम निजी टीवी चैनल खे इंटरव्यू ॾिनो। दानिया शाह हकीम शहज़ाद सां पहिरीं मुलाक़ात बाबति ॿुधायो त हुन निकाह कयो आहे, को ॾोह नाहे कयो। मूं सुनत अदा कई आहे जेका हर औरत खे करणु घुरिजे, छो त औरत खे मर्द जो सहारो घुरिबल हूंदो आहे। मूंखे बि ज़रूरत हुई। हुन चयो त शहज़ाद मूंखे शादीअ जी आछ कई, जंहिं ते मूं घणी सोच वीचार खां पोइ साणुसि निकाह करण जो फ़ैसिलो कयो। नाज़रीन, वधीक अपडेट ऐं बाख़बर लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ न्यूज़।